अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आमिर हैदर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो हाला न्यूज़ टीवी। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ऐं ताज़ी ख़बरुनि ते। शहदादपुर हाला ऐं हैदराबाद रोड ते हलंदड़ वेन सर्विस जे नाक़स इंतज़ाम ऐं ओवरलोडिंग सबबि मुसाफ़िरनि में सख़्त बेचैनी पखिड़ियल आहे। मुसाफ़िरनि जो चवणु आहे त केतिरनि ई वेननि में मुक़रर गुंजाइश खां वधीक सवारियूं विहारियूं वञनि थियूं, जिते हिक सीट ते 4-4 ॼणा विहारण जो मामूल बणियल आहे, जंहिं सबबि सफ़र दौरान शदीद तकलीफ़ ऐं हादसनि जो ख़दशो वधी वियो आहे। मुसाफ़िरनि मूजिबि केतिरनि गाॾियुनि जी फिटनेस पिणु इंतहाई ख़राब आहे, जॾहिं त तेज़ रफ़्तारी ऐं ट्रांसपोर्ट ज़ाब्तनि जी भञकिणी रोज़ जो मामूल बणियल आहे। हिननि इल्ज़ाम लॻायो त लाॻापियल अख़्तियारनि जी लापरवाही सबबि सवे मुसाफ़िर रोज़ानो गैर महफ़ूज़ आहिनि। मुतासिर मुसाफ़िरनि सिंध हुकूमत, ट्रांसपोर्ट अथॉरिटी ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि खां मुतालबो कयो आहे त अनफिट ओवरलोडिंग वेननि ख़िलाफ़ फ़ौरी कार्रवाई कई वञे ऐं शहदादपुर हाला ऐं हैदराबाद रूट ते अवाम जी सहूलियत लाइ बाक़ाइदा पब्लिक सर्विस बस शुरू कई वञे, जीअं शहरियुनि खे महफ़ूज़, आरामदाह ऐं सस्ती सफ़री सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। नाज़रीन, अॼु लाइ एतिरो ई। वधीक ख़बरुनि, ताज़ी अपडेट्स ऐं अहम वाक़िअनि खां बाख़बर रहण लाइ ॾिसंदा रहिजो हाला न्यूज़ टीवी।